जूही म्यूनिसिपल कमेटी जे बाअसर मुलाजिम गुलाम नबी बाहोटा जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ औरत ॿारनि ऐं पोरियत मुड़िस सां गॾु प्रेस क्लब पहुची वई। बाअसर गुलाम नबी बाहोटा जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ शाज़िया चौहान पंहिंजे मुड़िस पोरियत अब्दुल रज़ाक चौहान सां इंसाफ़ लाइ प्रेस क्लब पहुची दाहियो त बाअसर गुलाम नबी बाहोटा असांजे घर अची तंग करण लॻो ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहियो आहे। गुलाम नबी बाहोटो रोज़ रोज़ मूंखे अची टार्चर थो करे, असांजे घर जे मर्दनि खे रोज़ रोज़ अची जानलेवा मौत मार असांखे धमकियूं थो ॾेसि। अॻु में बि मुंहिंजो पुटु शान खे कहिड़े केस में ॿधायो अथसि, उहा हाज़िरियूं ईअं हलनि थियूं, उहा केस ई कोन ख़तमु थियो अथसि। ॿीहर चयो त मुंहिंजी मोबाइल खसी अथसि या मोबाइल खणी वियो अथसि घरों। हाणे ॿीहर इहा इल्ज़ाम असां ते हणियो अथसि, असांजे दर ते पुलिस मोकिली अथसि, असांखे पुलिस बि परेशान थी करेसि, पाण बि परेशान थो करेसि। मिस्किन माण्हू थाणे जे भरिसां असांजो घरु आहे, पुलिस वारनि खे सॼनि खे असांजी ख़बर अथसि। पिछे बि हर पुलिस असांजे दर ते अचे थी। महिर असांजी हेल्प करोसि, जज खे अपील अथसि, थाणे खे मुंहिंजी अपील अथसि, महिरबानी करे असां ते इहा ज़ुल्म न करोसि, मुंहिंजे पुट खे छॾियोसि अथसि की मां पंहिंजे पाण खे मारींदुमि। हिन मुंहिंजी मौत जो ज़िम्मेदार जो गुलाम नबी बाहोटो थींदो, जेको रोज़ थो करेसि पुलिस खे पैसो ॾी मूंखे मार थो खाराएसि, बेगुनाह में कंहिंजो नालो खणा पिछो, उहा बि मुंहिंजा दुश्मन थी वेंदा, मुंहिंजे घर भातियुनि जा दुश्मन थी वेंदा। असां हाणे कहिड़े वञूंसि। वधीक अपडेट लाइ असांजो फेसबुक पेज लाइक कंदा, सिंध रंग न्यूज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।